अल्लाह तबारक ताला जूं बाजूं ऐं महिरबानियूं अणगणियूं ऐं अपार आहिनि। इंसानी जिस्म जो जिनसार जोड़े उनखे पंजनि हवासनि सां सींगारियो वियो आहे। पंज ई हवास हिक ॿिए खां वध आहिनि, मगर ज़बान उन्हनि मिड़नी मां मोतबर ऐं मथां ई आहे, जंहिंसां पालणहार जी प्रार्थना ऐं शुक्रगुज़ारी करे थी सघिजे ऐं हिक ॿिए सां हाल अहिवाल ओरे ऐं तोरे थो सघिजे। दुनिया में अनेक ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। हर हिकु ॿोली जो मोह मुआंडो, ढोल ऐं ढांडो, ढेग ऐं वेकर या कच्छ वेठ या दंग ऐं दड़ियूं जुदा जुदा नमूननि सां निर्वार आहिनि। हर हिकु ॿोली ते उन खिते जी जाग्राफ़ी ऐं तारीख़ जो वॾो असरु थिए थो। असल में ॿोली ठही जाग्राफ़ी ऐं तारीख़ जे मेल मिलाप सां आहे। जंहिं खिते जी जाग्राफ़ी ऐं तारीख़ जेतिरे क़दुरु पुराणी हूंदी, ओतिरे क़दुरु ई उन खिते जी ॿोली बि झूनी ऐं झिरमिरदार हूंदी। अलबत्त कॾहिं कॾहिं चंद हेबतनाक हादसनि जे करे ऐं क़ौमुनि जे हेठि मथे थियण सबबि ॿोलियुनि ते बि असरु पवे थो। ऐं ईअं बि ॾिठो वियो आहे त कॾहिं कॾहिं अहिड़नि वाक़िअनि सबबि केतिरियूं ई ॿोलियूं पंहिंजो जोभन ऐं जंसार, पंहिंजो चालो ऐं चोलो विञायो वेहनि। असांजे खिते जी ॿोली बि केतिरनि ई तूफ़ानी दौरनि मां गुज़री आहे। केतिरा ई भेरा मथसि हमगीर हमला थिया आहिनि ऐं उनखे बिगाड़ण ऐं बिगिड़ण लाइ कई कोशिशूं कयूं वयूं आहिनि, मगर ख़ुदा जे फज़ल सां ॿोली बरक़रार रहंदी आई आहे ऐं आईंदा बि बरक़रार रहंदी ईंदी। असांजी ॿोली जी पुराणप ऐं झूनाइप जी कथण कमु आहे। 5000 वरे अॻु मोहन जे दड़े जी सभ्यता वक़्तु बि असांजी ॿोली मौजूदु हुई। न फ़क़ति मौजूदु हुई, पर लिखण पढ़ण में बि इस्तेमालु थींदी हुई। केतिरनि ई ॿोली जे आलमनि जो इहो रायो आहे त दुनिया जी इब्तिदा खां वठी अॼु ताईं जेकॾहिं का ॿोली सलामत रही आहे त उहा फ़क़ति असांजी ॿोली आहे। एतिरे क़दुरु पुराणी झूनी ॿोली जी बना ऐं बनावत, सिटाजूं रेखाऊं ऐं रमज़ूं बि नए सिज निरालियूं आहिनि। हिन ॿोली खे पुरझण ऐं परूड़ण जी जेतिरे क़दुरु कोशिशि कबी, ओतिरे क़दुरु हिन में पुराणप जा पड़लाव ऐं निवाण जा नमूना जलवनि ऐं जंसारनि सां ॾिसण में ईंदा। हर हिकु ॿोली जो नज़म ऐं नसर पंहिंजे पंहिंजे ॾांव जो हूंदो आहे। सबका ॿोली संदसि वित आहे लफ़्ज़ी खज़ाननि जो भंडार हूंदी आहे। न्यापो, निशानी, पहाको, पारापो, सोञाणी, ओञाणी, मेछ, माम, सींड, अख भञ, तुनको, टुणको, ॻाह, गुजारत, हुनर, हेमारी, ॾठ, पिरोली, वाई, काफ़ी, दुराओ, ॾेस, सिठ, सींगार, ॻीच, पारातो, पार, फोटाणू, सहरो ऐं हीरो वग़ैरह वग़ैरह। इहे मिड़ई मणिया हिन सूंहं खे सींगारींदड़ आहिनि। इन्हनि खां सवाइ कई चवकूं ऐं चवणियूं, अस्तारा ऐं तमसीलूं बि अणगणियूं आइटियूं पियूं आहिनि। मतिलबु त हिन जो खज़ानो अखोट आहे। ॿोली जे जोड़ ऐं जंसारनि मां हिकु जंसार पहाको बि आहे। मिसाल तौरु सच सोन मिसाल आहे। हीउ बि हिकु पहाको आहे, मगर हीउ पहाको तमसीली पहाको आहे। कॾहिं कॾहिं दाना ऐं दानिश्वर, आला ऐं अकाबर इंसान पंहिंजनि चवकनि ऐं चवणनि में अहिड़ियूं पाक ऐं साफ़ हक़ीक़तूं बयानु करे वेंदा आहिनि, जेके पोइ ॿोली जो रूह बणिजी वेंदियूं आहिनि। अहिड़ियूं चवकूं न फ़क़ति ॿोली जो सींगार हूंदियूं आहिनि, मगर इंसान ज़ात लाइ मशल राह बणिजी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि चवणनि ते अमल करण सां राह निजात हासिलु करे सघिजे। हिन चवक या तमसीली पहाके में ॿिनि शयुनि जो ज़िक्र कयल आहे। हिकु शइ आहे इंसानी गुण ऐं ॿी शइ आहे ज़मीन मां हथ कयल धातु। गुण जी धातु सां भेंट कयल आहे। चयो वियो आहे त इहो गुण यानी सच सो सोन मिसाल आहे। सोन सभिनी धातुनि जो शहनशाह धातु आहे। हिन जी हियत बाबति लिखियलु आहे त हिन जे जुज़नि जी ॻोड़ाइप ऐं ॻांढाइप अहिड़ी आहे। ॿियो त हीउ धातु मुफ़रिद आहे ऐं न मुरकिब। टियों त हिन धातु खे कट या कस असलु कोन थिए, हमेशह पाक ऐं साफ़ हालत में हूंदो आहे। तहिड़ी रीति इंसानी गुण सच बि मशहूरु आहे। सच खे बि न कट चढ़े न कस लॻे, सदाईं अछो ऐं उजरो ऐं सदाईं पाक ऐं साफ़ आहे। सच ते कई पहाका ऐं चवणियूं आहिनि। मिसाल तौरु सच ते कई पहाका ऐं चवणियूं आहिनि। मिसाल तौरु सच त बीठो नच, या सच जिनी जो सीर तीर न घुसे तिन जो। सच जी ॿेड़ी लुॾंदी पर ॿुॾंदी कॾहिं बि कीन। सच सोभारो, कूड़ काणियारो, सच खे कोन्हे कच। या वरी सचार त ॿेड़ा पार वग़ैरह वग़ैरह। कॾहिं कॾहिं ॿोली में अहिड़ा ॿोल ॿोलिजी वेंदा आहिनि ऐं चवकूं चइजी वेंदियूं आहिनि, जिन ते अमल करण सां वॾो मान ऐं मर्तबो हासिलु करे सघिजे थो।
इहा मिड़ हिकमत ॿोली जी सूंह ऐं सिटा सबबु आहे। हिन मिसाल में ॿिनि लफ़्ज़नि सच ऐं सोन खे इस्तेमालु करे हिकु अहिड़ो उम्दो मिसाल ॾिनो वियो आहे जंहिं ते अमल करण सां छुटकारो हासिलु करे सघिजे थो। खरे ऐं खोटे, सचे ऐं कूड़े जी परख ऐं परूड़ पइजी सघे थी। हिन मां साबित थिए थो त असीं जेकॾहिं साबित क़दम थी सच ते हलियासीं ऐं सच खे नींहं जो सूंह सम्झी सच ते मुहकम ऐं मज़बूत थी बिना लोॾे ऐं लग़्ज़िश जे अॻिते वधंदा रहियासीं त नेकी खे निभाइण लाइ असांजी राह वारियूं सभु रुकावटूं ऐं रंडकूं रस्ते रोक न कंदियूं ऐं असीं अलाह जे आसिरे ऐं सच जे सहारे पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत ॿई उजारे सघंदासीं। दोस्तो, असांजे चैनल दरिया दिल टीवी ते तव्हांखे अहिड़ा पहाका ऐं चवणियूं ॿुधण लाइ मिलंदियूं जेके मुकमल माना, मफ़हूम ऐं सम्झाणी सां गॾु अव्हां जे अॻियां पेश कंदासीं। जी ही हिकु चवणी या पहाको जंहिं ते असां रोशनी विधी ऐं उनजी मुकमल सम्झाणी तव्हांजे आॾो पेश कईसीं, अहिड़े नमूने सां अॻिते ॿिया पहाका ऐं चवणियूं नंबरवार ॾेई ऐं अलफ़ खां वठी ये ताईं जिन बि सिंधी ॿोली जे अखरनि ते पहाका ऐं चवणियूं मिलनि थियूं उहे तव्हांजे अॻियां माना ऐं सम्झाणी समेत पेश कंदासीं। महिरबानी।